अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 22 मार्च। नाश्तो करे चुकी आहियां ऐं चांहि ठाही अथमि पंहिंजे लाइ। हाणे वेही इहा पीअंदमि आराम सां। ऐं हिते मां बसर जो दाग़ करे छॾियो आहे। इहो ख़बर न आहे छा पचाईंदमि, पर मूं सोचियो दाग़ करे थी छॾियां, भाॼी वारो ईंदो त कुझु वठंदमि त जीअं मुंहिंजो इहो कमु अधु थियलु हुजे। सो हिन महिल टाइम थियो आहे 9:30, 10 थिया आहिनि ऐं मां खीरु रखियो आहे हिते कढ़ण जे लाइ। पाणी जूं ही सभु बोतलूं मां धोई रखियूं ऐं उनखां अलावा हिते बास्केट इहे साफ़ु कयमि, गिलास धोतमि, स्टैंड धोतमि। ही प्लांट्स जेके आहिनि साफ़ु कया अथमि, कंहिं हद ताईं साफ़ु लॻनि था। सो कमु कंटिन्यू हलंदो रहंदो। खीरु कढी वियो ऐं हिते मां भिंडियूं वतियूं। हाणे भाॼी वारे खां भिॼायूं अथमि। भिंडियूं कॾहिं बि मां फ़ौरन न धोईंदी आहियां, छो त हिननि ते जेके स्प्रे थींदो आहे, इहो मूंखे लॻंदो आहे हिननि जा जेके सना सना रुआ आहिनि, इन में इहो चिंबड़ी पवंदी हूंदी दवा। सो इहे भिॼाए रखंदमि, उनखां पोइ थोरी देरि खां पोइ धोईंदमि। कुझु पुराणा कार्ड्स ऐं कुझु कागज़ कटे उछलियमि। उछलींदा न आहियूं असां, जमा कंदा आहियूं, छो त असांखे कचिरे जी थैली में विझणा हूंदा आहिनि। पोइ अलाह जा नाला या इहे बिस्मिल्लाह जो ट्रांसलेशन आहे, अहिड़े क़िस्म जो जेकी बि शइ हूंदी आहे उहो असां कटे रखंदा आहियूं। कॾहिं हर दफ़े मूं वटि हिकिड़ो बॉक्स या कोई थैली ठहियलु हूंदी आहे जंहिंमें असां अहिड़े क़िस्म जी शयूं विझंदा वेंदा आहियूं। पूरी कोशिशि हूंदी आहे त बेअदबी बि न थिए ऐं इन्हनि शयुनि खे एतिराम सां असां जेको आहे संभाले रखूं। टाइम थियो आहे 11:30 ऐं मां हिते मसरूफ़ आहियां घर जे कम में। सेंटर टेबल मां ख़ाली करे छॾी आहे, हर शइ हटी वई ऐं हिननि हेठां जेको टीवी यूनिट आहे उनजे खाननि मां बि सभु शयूं हटी वियूं, साइड तां बि सभु शयूं हटी वियूं। उहे खणी मां हिन में अंदरि विधियूं आहिनि ऐं प्लांट्स जेके आहिनि मां उहे सभु ॿाहिरि रखी आई आहियां ॿियनि प्लांट्स सां गॾु। टेबल मां हिते टीवीअ जे अॻियां रखी आहे त जीअं हादिया टीवीअ ताईं न पहुची सघे। ऐं उनखां सवाइ हे आहे उहो राजिया जो हाउस जेको मां फोल्ड करे रखियो हो ऐं हाणे मां कढी आई आहियां ऐं वापसि मां हिन ते कर्टन्स हणंदमि। पासनि खां हिन जूं दरियूं आहिनि। मां हिनखे पेंट वेंट न कयो छो त हे मूंखे पंहिंजे कंहिं ॿिए प्रोजेक्ट में पाठो यूज़ करिणो हो, पर हुन एॾो इंजॉय कयो हिन घर खे जो मूं हुनखे ईअं ई छॾे ॾिनो। त हाणे मां हिन में नया कर्टन्स हणंदमि। उहे पहिरियों वारा त अलाए मूं किथे करे छॾिया, ॿिया नवां थी हणासि ऐं थोरो रिफ्रेश कंदीमांसि। बाक़ी जीअं आहे इन ई कंडीशन में हूंदो। त हीअ कंप्लीट करण खां पोइ मां तव्हांखे इहो ॾेखारियां थी। ऐं हितां बि मां हर शइ हटाए छॾी आहे, हेठां वारो प्लांट बि, मथां वारी सभु शयूं हिकिड़ो ई सेंटर में रखियो अथमि त मुंहिंजो ख़्यालु आहे हिन ते हुनजो हथु न पहुचंदो। पर जेकॾहिं हिन ते बि हथु पहुची वियो त मां इहो बि तव्हां हटाए छॾींदा, छो त मां चाहियां थी मुंहिंजे ॿार खे कंफर्ट हुजे ऐं प्लस मूंखे बि कंफर्ट हुजे। त मां इहो न चवां त हे मुंहिंजी हीअ शइ भॼी पई, हूअ शइ भॼी पई। ॿार घर था अचनि, मुंहिंजे लाइ इहा ई वॾी ॻाल्हि आहे। ऐं शयुनि जो ख़ैरु आहे, शयूं जेके आहिनि उहे ठहंदियूं रहंदियूं। वरी घर खे मां डेकोरेट करे वठंदमि, इन जो मूंखे को मसइलो न आहे। सो ही मुंहिंजी राजिया जो हाउस आहे तयारु। हिनखे मां कर्टन्स हया आहिनि, कोई सिलाई न आहे, कुझु बि न आहे। ईअं हिकिड़ो पुराणो कपिड़ो हो ही यूज़ड, हुनखे मां जेको कटिंग करे ऐं ग्लू सां हिते सॼो चिंबड़ाए वई आहियां। मथे हिते ग्लू आहे ऐं हीअ बि जेके आहिनि रिबन्स कोन्हनि, हीअ कपिड़े जी किनारी आहे। जेके हाणे मां हिननि जा फ्रॉक्स थी सिबां त मां उन्हनि जूं किनारियूं कटे छॾियूं ऐं अहिड़ी तरह सां हे साइड खां विंडोज़ खे बि ईअं ई सेम तरीक़े सां हितां मथे चिंबड़ाए छॾियो आहे ऐं हिते जेको आहे इहे ई किनारियूं कपिड़े जूं ॿधियूं आहिनि। बचियल पीस जेको हुयो उहो मां हिन जे मथां विधो आहे छित ढकण जे लाइ। हिन पासे बि हीअ विंडो बि रेडी आहे सेम तरीक़े सां ऐं मां हिननि कपिड़े खे मथां खां कटियो न आहे, हितां अलॻि अलॻि न कयो आहे, हितां ॻंढियल आहे ही पार्ट, ठीकु आहे। अहिड़ी तरह ही फ्रंट वारो बि ॻंढियल आहे। ऐं ॾिसां थी थोरी देरि खां पोइ हिनखे कुझु मतां मां गुल फुल ॿिया बि हणां, पर फ़िलहालु मुंहिंजे तरफ़ां एतिरो ई कमु करिणो आहे मूंखे। ऐं हाणे 12:30 था थियनि त मां भिंडियूं कटींदमि, उहो काफ़ी हुन ते मूंखे टाइम लॻंदो त लंच ठाहियां। ऐं ॿार मुंहिंजा 3 बजे ताईं अची वेंदा। हिन महिल 12:30 थिया आहिनि ऐं कुझु एतमाम मां नथी कयां। चिकन जो बोर्ड ठाहियो आहे ऐं भिंडियुनि जो बोर्ड थी ठाहियां। बाक़ी मुंहिंजो पुटु जेको आहे न चरियो आहे सफ़ा बिरयानी जे पोयां। इस्लामाबाद में बिरयानी चवंदा न मिलंदी आहे, पोइ हिते ईंदो आहे त हर हाल में ॿाहिरां जी बिरयानी ज़रूरु वठंदो आहे खाइण जे लाइ। ऐं मां इन करे कोई एतमाम नथी कयां, छो त मुड़ंदो उहो ई कोन त अजायो मां पंहिंजो टाइम वेस्ट कंदमि। सो जेका फरमाइश कंदो त उहा पचाए ॾींदीमान। फ़िलहालु लंच में मां भिंडियुनि जी भाॼी ऐं चिकन जो बोर्ड थी ठाहियां। बोर्ड पची वियो आहे ऐं हे चिकन जो बोर्ड आहे, हिन में भिंडियुनि जो बोर्ड आहे, ठीकु आहे। सो हाणे मां हिते पाणी देॻड़ो बॉइल करण लाइ थी रखां। जेके थांव थिया उहे धोई छॾिया आहिनि, ॿिया जमा थी रहिया आहिनि, वरी आस्ते आस्ते उहे धोईंदमि। बॉइल थियल पाणी थोरो बची पियो त हिन में रखियो अथमि ऐं हीअ बोतलूं सभु मां भरे छॾियूं आहिनि त जीअं जीअं फ्रिज में जाइ ख़ाली थींदी वेंदी, बॉटल्स निकिरंदी वेंदियूं त उन्हनि जी जाइ ते ईअं वेंदियूं अंदरि। हिन में अञा मूंखे देॻड़े में पाणी विझणो आहे। ऐं मूंखे कंहिं इहो चयो कमेंट करे त
एल्युमिनियम जे थां में पाणी बॉइल करे पीअण सिहत लाइ नुक़सानदेह आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त प्लास्टिक जा थां बि सिहत लाइ नुक़सानदेह आहिनि, माइक्रोवेव अवन सिहत लाइ नुक़सानदेह आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त रिसर्च जेका मूं पढ़ी अथई, जेके पखनि जे हेठां त असां वेहूं, इन्हनि मां बि अहिड़ियूं रेज़ निकिरनि थियूं जेके असां में सुस्ती थियूं पैदा कनि, थोरी लेज़ीनेस थियूं पैदा कनि। त हर शइ जा साइड इफेक्ट्स आहिनि। त असां हिन दुनिया में आख़िर केॾांहुं भॼंदासीं? सो बसि मजबूरी आहे, इहे सिलसिला हलंदा था रहनि। ऐं हाणे जेको आहे पाणी बॉइल करण जे लाइ रखंदमि, उन खां पोइ मां हणंदमि हिते हिन लाउंज जो पोचो, छो त हिते अच वञ में थोरो मेरो थी वियो आहे। अंदरि कमरा त साफ़ ई आहिनि ऑलमोस्ट, त ज़रूरत न आहे। त हाणे इहो कमु करे वठां। मुंहिंजे लाइ हमेशह जेको हूंदो आहे सॼी उमिरि खां, हाणे न सॼी उमिरि खां मुंहिंजे लाइ हे तरीक़ो हूंदो आहे पोचे हणण जो, पेर सां। कॾहिं बि मॉप, या इहो मॉप त ख़ासि करे ॾाढी मुंहिंजी तकलीफ़ वधाए छॾींदो आहे तेल में, पुठीअ में। त मां हमेशह जेको आहे पोचे जो मुंहिंजो इहो ई तरीक़ो हूंदो आहे। इन सां मूंखे कोई मसइलो, कोई परेशानी न थींदी आहे। मां सॼी उमिरि खां पोचो ईअं ई हणंदी आहियां पेर सां, किथे जो बि हणणो हुजे। बसि वधि में वधि इहो थींदो आहे त जिते थोरो हेठां हणणो हूंदो कंहिं शइ जे, त उते निबड़ी करे थोरो झुकंदमि थोरी देरि लाइ, न त बसि। हाणे मां सॼो लाउंज जो पोचो हणंदमि ऐं पखो हलाए छॾींदमि त जीअं इहो जल्दी जल्दी सुकी वञे। उनखां पोइ वेंदमि मींजण, सॼा कम इहे करे। ऐं हे मुंहिंजी शहज़ादियूं अची वियूं आहिनि ऐं साइकिल खे इंजॉय थियूं कनि। फ़िलहालु असां हिननि खे हिते ई रखी ॾिनी आहे, ऐं शाम थींदी जॾहिं त पोइ मथे छित ते हिननि खे वठी वेंदासीं। हा दिया, छा आहे? हा, छा आहे सोना? छा था कयो? वाह वाह, बाय बाय हादिया, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़। कंहिंखे सॾे थी हादिया? वाह वाह, वाह वाह। केॾे मज़े सां, केॾे कॉन्फिडेंट, एक्साइटेड आहे। अल्लाह, हे नंदली, माशाअल्लाह, केॾी ख़ुशि थी थिए। अल्लाह हाफ़िज़, हादिया बाय बाय, हेलो, अल्लाह ॾिस हादिया बाय बाय। हादिया, हादिया काॾे थी वञे? हाँ जानी, हलायो तव्हां, हलायो अॻियां वञो। राजिया, काॾे था वञो तव्हां? हाँ, हादिया ॾाढी एक्साइटेड आहे। हाँ, वाह वाह। हाँ, सोना बेबी, बाय बाय हादिया, बाय बाय। हादिया वञे थी बेबी, पाण हलाइण जी कोशिशि थी करे। अल्लाह, हादिया काॾे था वञो बाबा? हाँ, सोना बेबी, बाय बाय कयो, बाय बाय कयो। हलाइण पूरी आहे, वीचारी कोशिशि थी करे हलाइण जी। राजी हलायो जानी, हलायो। हादिया थोरो इंजॉय कंदी। वाह वाह, वाह वाह, ज़बरदस्त। पाणी प्लांट्स खे शाम जो ॾींदासीं, हाणे उस जे ॿाहिरि। हाँ, अल्लाह, केॾी ख़ुशि थी थिए। छा थियो? त इंजॉय था कयो? अल्लाह, हाँ हादिया, सो हादिया जी आपी जेको आहे न, हादिया खे सैर थी कराए, चकर थी खाराए। अल्लाह, हे राजीअ लाइ असां जेके टॉयज़ वठी रखिया हुआ उन्हनि सां खेॾे थी, ऐं उन सां गॾु गॾु पंहिंजो प्ले मैट जेको आहे उहो इंजॉय थी करे। राजिया, मूंखे ॾिसो, दादी खे ॾिसो, तव्हांखे पंहिंजो मैट वणियो? सुठो लॻो? तव्हां पंहिंजे मैट जे बारे में छा चवंदव? तव्हां पिज़्ज़ा गेम था खेॾो? ओके, पिज़्ज़ा गेम खेॾो तव्हां, सही आहे। इंजॉय कयो था राजिया? ऐं बाबा तव्हांखे छा चवंदा? कोई मैसेज ॾींदो? मुॾे ॾिसो, बाबा चवंदो आहे न राजिया कोई मैसेज ॾींदा? वीडियो में तव्हां मैसेज ॾींदा आहियो न? हाणे मूंखे बि कोई मैसेज ॾियो। मां पिज़्ज़ा गेम थी खेॾां, ओके। ऐं हिते जेको आहे हादिया कंहिं सूरत में हिन साइकिल तां लहण जे लाइ तयारु न आहे। हादिया एॾी ख़ुशि आहे जंहिंजी हद न आहे, ऐं उनखां वधीक मां ख़ुशि थी थियां। हाय, छा थियो? हाँ,
ये 4 ॾंद निकिता पिया आहिनि ख़ुशीअ जे मारे। आदिया जानी बेबी मुझे ॾिसो। हेलो हेलो सीरियस बेबी। पंहिंजी गेम में गुम थी वई आहे। नज़र सॼी राजिया जे टॉइस ते अथसि त जीअं मां लहां त मां बि हिते वञी खेॾां, पर हितां लहण लाइ बि तयारु न आहे, होॾे बि वञण लाइ तयारु आहे। माशाअल्लाह। आदिया स्माइल। तव्हां कंहिंखे था खारायो? राजिया हेयर बैंड ॿीहर पायो, वापसि हेयर बैंड पायो त वार मुंहं ते अची विया आहिनि। पको बंदि कया न, तव्हां हेयर बैंड सही कंदो न पोइ वार ठीकु थी वेंदा। सॉरी सुराण। ओड़े हादिया इहो छा थी करे? हाँ हादिया छा थी करे? रांदि खेॾे थी छा? छा नो? न थोड़ा टॉइस हादिया खे बि ॾियो न। अल्लाह हू ॾिस, हुन में टच करे इहो चमचो सम्झी ऐं खाए थी। हाँ छा थी करे? सुराण ॾिसेसि थी ईअं एक्ट थी करे ॼण चमचो भरे खाए थी। थोड़ो भेण खे बि ॾियो न। वो वेट थी करे त कोई खणी ॾे। किरी न पई। अल्लाह सादिया, ये मुझी सदोरी सादिया, हादिया और राजिया जी माँ। तव्हांखे पाइण चेंज करिणो आहे छा हाणे? ये राजिया पंहिंजी अम्मी सां गॾु पंहिंजा कपिड़ा थी ॾिसे। कहिड़ा वारा पाईंदो? पूरो आहे? हे ड्रिघो आहे? ॿियो ॾिसो। चेंज कयो? अच्छा ठीकु आहे। सुठो लॻे थो तव्हांखे? वणे थो? हाँ केॾो सुठो आहे। अहिड़ा दादी जा कपिड़ा बि आहिनि। हे आहे सलवार कमीज़, सिंधी कपिड़ा। अल्लाह माशाल्लाह हादिया घुमे थी। ऐं हिकिड़ो हे आहे, हिनखे अॻियां पोयां बि अथसि बैक ते बि अहिड़ो ई सर्किल। इहो ई 2 मूं वटि। सुठा लॻा आहिनि। हाणे हादिया जा ॾिसो। हाणे हादिया जा ड्रेसिस ॾिसो कीअं था लॻनि। अच्छा हादिया जा अलॻि रखाईंदी बाबा। हाँ हलो हादिया जा अलॻि रखो। सेम सेम ॿिन्ही खे सभु सेम आहिनि। हुनजो ब्लैक हिकिड़ो सिंगल आहे ऐं हे रेड सिंगल आहे। हाँ इहो हादिया जो आहे। तव्हांजो ॿियो आहे? सेम आहिनि। अच्छा ठीकु आहे ठीकु। ऐं अच्छा हिननि सभिनी जूं चडियूं बि आहिनि मैचिंग। न हे भी सेम आहे। हिन जी सलवार कमीज़ आहे न, हिन जो फ्रॉक आहे।
सब ये खणंदी इलाही सारियूं मैचिंग चढ़ियूं। अच्छा राजिया जूं ॿ आहिनि उन्हनि ते मां आर लिखी छॾियो आहे। हाँ हे हादिया जी आहे हिन ते आर हे ॾिस हिन ते आर लिखियो त मैं ऐं हिन येलो ते बि हिकिड़ी हे ॾिस हिन ते बि आर लिखियलु ते इहे ॿ राजिया जूं आहिनि बाक़ी हादिया जूं। ऐं हे हिकिड़ो पैकेट आहे हे सलमा मोकिलियो हो त इहो जंहिंखे पूरो अचे ॿिन्ही मां सभु हीअ खणंदी। राजिया तव्हां कपिड़ा सुठा लॻा? हाँ केतिरा सुठा लॻा? राजिया राजिया हाणे ॿुधायो तव्हांखे पंहिंजो बर्थडे जो गिफ्ट वणियो? कहिड़ो गिफ्ट आहे? साइकिल। ठीकु आहे। ऐं राजिया जी बर्थडे कंदासीं असां सुभाणे। ठीकु आहे। हा ऐं सिंधी में छा चइबो आहे? सुभाणे। ऐं इंग्लिश में छा चइबो आहे? टुमारो। ऐं उर्दू में? कल। गुड गर्ल। अरे अड़े अड़े छा थियो? साइकिल हलाए था निंड त नथी अचेसि? हादिया छा थियो जानी? हे राजिया जेको आहे ॾाढे शौक़ में कपिड़ा चेंज करे आई आहे ऐं एॾी एक्साइटेड आहे माशाल्लाह कपिड़ा ॾिसी ऐं हिनखे सभिनी खां वधीक हे वणिया आहिनि। हा थी चए राजिया एक्साइटेड आहे न है न? ऐं तव्हांखे कपिड़ा सुठा लॻा? केतिरा सुठा? एतिरा सुठा वाओ। ऐं पुठी ॾियो टर्न कयो। हा ॾिसो ऐं केॾी सुठी थी लॻे। हाणे फ्रंट ते कयो। मुड़े ॾिसो। हाणे ॿुधायो तव्हांखे कपिड़ा कीअं था लॻनि? सुठा लॻनि था? ज़ोर सां ॿुधायो न आवाज़ नथो अचे। हा छा हा केॾी प्यारी थी लॻे। ऐं हाणे हादिया बि सेम अहिड़ा ई कपिड़ा पाइण वारी आहे। हे हिन जो पुराणो शौक़ु आहे हमेशह ईंदी आहे त असां कलर चॉक हिन जे लाइ रखंदा आहियूं। भितियुनि ते अची लिखंदी आहे लीका पाईंदी आहे वरी बारिशूं थींदियूं आहिनि त उहे हुन में धोपिजी मिटिजी वेंदा आहिनि। कुझु पुराणा अञा अथसि हिते निशान। हे स्क्वायर ऐं पंहिंजो सर्किल तव्हांखे नज़र ईंदो। छा था लिखो राजिया? ABCD। ठीकु आहे गुड गर्ल। एतिरी ख़ुशि आहे हीअ ई नवां कपिड़ा पाए जो मां खे चए थी त हाणे ॿिया पारायो। हेॾा सारा कपिड़ा ॾिठा अथई ऐं दिलि थी चए बार बार चेंज कयां। सो माशाल्लाह ॾाढा ठहन्स बि अथा। तव्हां ॿुधाइजो मूंखे ज़रूरु त कीअं था लॻन्सि। बाबा खे चवंदासीं वॾो बॉल आणे ॾे। हा त पोइ ॾिजांसि सुभाणे कढी ॾिजांसि त वॾो बॉल खणी अचे। तव्हां मूंखे पढ़ाईंदव? अच्छा ठीकु आहे पढ़ायो दी। हा तव्हां लिखी वठो। ABCDEF। भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो टीचर तव्हां वॾा थी छा थींदव? डॉक्टर थींदव। पोइ हाणे त तव्हां टीचर थिया हो पोइ छा कंदासीं? तव्हां डॉक्टर्स जी टीचर थिजो। ठीकु आहे ओके। हाणे वरी थी चवां छा थो थिए राजिया? पिज़्ज़ा था खाओ? इहो पिज़्ज़ा कंहिं पचायो आहे? मां पचायो। अच्छा कहिड़ो फ्लेवर आहे? वनीला फ्लेवर आहे ओके। हूंदो टेस्टी हूंदो अॼु मूंखे त खाइण मना आहे। ठीकु आहे। सो हे हिते लॻी पई आहे रांदि में वेठी थी असांखे शयूं ठाहे खाराए ऐं हादिया जेका हिन महिल सुम्ही पई आहे बेवक़्तु। सो मां अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां। मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणियो हूंदो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं इलाही सारो प्यार। ख़ुशि हुजो आबाद हुजो। इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। राजिया तव्हां अल्लाह हाफ़िज़ चयो। राजिया त हिते मुॾे ॾिसो कैमरा ॾे ॾिसो सभिनी खे अल्लाह हाफ़िज़ चयो। न ईअं न सही तरह सां हा ॿुधायो। हेॾी मस्ती में भरियल आहे ॾाढी हिन महिल। चओ हेॾा ॾिसो मुॾे ॾिसो। सो हिन जो सफ़ा मूड न आहे हिन महिल मूंसां ॻाल्हाइण जो।
ये पंहिंजी फुल मस्ती में भरियल आहे। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह वारी सुभाणे ताईं इंशाअल्लाह।